तारिक, तव्हांजी जर्नी अगर इट्स आई थिंक इट्स सेफ टू से कि तव्हांजी जर्नी 9th खां जहिड़ो ऑलमोस्ट स्टार्ट थी वई हुई, उनखां पोइ यू एक्चुअली प्रिपेयर्ड फॉर CSS प्रॉपरली 8 मंथ्स जे पूरे विंडो में। असांखे ॿुधाईंदव त हिकिड़ो त रूरल मां तव्हां टॉप कयो आहे, रूरल जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? तमामु दफ़ा इलाही अक्सर दफ़ा हर CSS जे रिज़ल्ट में असां हिकिड़ो ट्रेंड ॾिसंदा आहियूं त CSS करण वारा असांजा रूरल वारा ॿार तमामु घणो आउट परफॉर्म कंदा आहिनि, लेकिन उन सां गॾोगॾु अर्बन में कॾहिं कॾहिं सीट्स ख़ाली बि रहिजी वेंदियूं आहिनि। इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? सीट एलोकेशन, कोटा सिस्टम, लेट्स टॉक अबाउट इट। श्योर। अच्छा, इन में ईअं आहे त ॾिसो, जेको आहे हिकिड़ो कोटा सिस्टम जॾहिं इंट्रोड्यूस थियो त उनजे पोयां कुझु रीज़न्स हुया। ऐं अच्छा, पहिरियां त इहो त सिंध रूरल में तमामु घणा जेके आहिनि त कैंडिडेट्स पास बि थींदा आहिनि ऐं कॉम्पिटिशन एतिरो हूंदो आहे जो काफ़ी दोस्तनि खे जेके एलोकेशन न मिलंदी आहे। जीअं 2024 जे अंदरि 4 कैंडिडेट्स खे एलोकेशन न मिली सघी, तोड़े जो उहो CSS जो सॼो जर्नी जेका आहे, कोई 1.5 साल 2 साल जी जर्नी जेका आहे उहा तय करे अचे, उनखां बाद में पास बि थी आया ऐं पास रिटन एग्ज़ाम पास करणु जेको हिकिड़ो इटसेल्फ इज़ एन अपहिल टास्क, त उहा टास्क जेको आहे पूरी करे अचे, उनजे बावजूदि एलोकेशन न पई थिए। जॾहिं त अर्बन में जेके आहिनि सीट्स रहनि पियूं, हिन साल बि 3 सीट्स जेके आहिनि सिंध रूरल जूं उहे ईअं सम्झो त खुटी पियूं आहिनि। त इन कोटा सिस्टम जो जेको आहे न, हिकु पसे मंज़र इहो बि आहे त जेके अर्बन असांजा कैंडिडेट्स आहिनि, अर्बन में जेके असांजा सिंध अर्बन आहे, उन में CSS जे बजाए बिज़नेस ऐं मेडिकल फील्ड में रुझान तमामु घणो आहे, जंहिंजे करे जेको आहे असांजा सिंध अर्बन में सीट्स बज़ाहिर बची बि पवनि थियूं पियूं ऐं सिंध रूरल में जेको कॉम्पिटिशन टफ खां टफ थींदो थो वञे पियो। सही। तारिक, असां हिकिड़ो ॾाढो सवाल असां वटि रिकरिंग अचे थो, असां आई एम प्रिटी श्योर के इनफैक्ट असांजी ऑडियंस खे बि इहो सवाल हूंदो। असांजी CSS जी प्रिपेरेशन जेॾी महिल असांजो ॿार एडमिशन वठे थो कंहिं अकेडमी में या कंहिं कॉलेज में एडमिशन वठे थो जस्ट टू प्रिपेयर फॉर CSS, राइट? असांजो रूरल जो ॿार शहर में अचे थो, कराची वञे थो या हैदराबाद वञे थो, ऐं पोइ जेको कराची या हैदराबाद में आहे या इवन रूरल में आहे उहे लाहौर बि वञे थो। इहा जेका हुनजी जर्नी आहे, इन जे बारे में थोरो ॿुधायो। डू यू थिंक के करंटली सिंध में एतिरा क्लासी या एतिरा ऑन पॉइंट और एतिरा अप टू डेट अकेडमीज़ छा असां वटि मौजूदु न आहिनि? छो ॿार जेको आहे सो प्रेफर थो करे गोइंग टू लाहौर इंस्टेड ऑफ जस्ट प्रिपेयरिंग here in Sindh? I'm not talking about everybody, but of course majority we do see this trend happening. इन जे बारे में ॿुधायो थोरो। This is very valid question ऐं तमामु हिकिड़ो जेको आहे न ज़रूरत बि आहे हिन क्वेश्चन खे डिस्कस करण जी। त ईअं नाहे त सिंध में के अकेडमीज़ न आहिनि, पर अनफॉर्चुनेटली असांजो जेको नौजवान आहे उनजो ट्रस्ट जेको आहे उहो नथो थी सघे पियो। त जेकॾहिं असांजे लाड़काने शहर में जेकॾहिं का अकेडमी आहे त उन ते उन ॿार जो ट्रस्ट न आहे, या जेको उन ॿार खे इहो थो लॻे त बसि मां एस्पेरेंट्स वांगुरु लाहौर हलियो वञा, मां इस्लामाबाद हलियो वञा। त इन में जेको आहे न हिकिड़ो किरदारु सभ खां घणो जेको आहे हिकिड़ो जेका ईअं खणी चवां त पैरासाइटिक मार्केटिंग आहे कुझु अकेडमीज़ जी, जिन जे करे ॿार जेको आहे उहो थोरो लाड़ो थी थो वञे पियो अहिड़नि ट्रैप्स में, जेके ट्रैप्स जेके आहिनि उनखे दे ब्लीड द पर्सन ड्राई, बट अनफॉर्चुनेटली उनखे छा थो थिए पियो, 2 खां 3 साल गुज़री था वञनि पिया, पोइ ख़बर थी पए त मां त इहो कमु जेको आहे उते ई करे सघां पियो। जीअं अल्केमिस्ट में हू सेंटियागो गोज़ फॉर ट्रेजर, ऐं उनखे ख़बर पवंदी आहे त ट्रेजर त मूंखे हिते बि मिले पियो। त अहिड़े ई क़िस्म जी जर्नी जेका आहे न असांजे नौजवाननि जी बि आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त इन ॻाल्हि जे बरअक्स मूं हिन वक़्तु बि जेके असां सिंध जा नौजवान पास थियूं, चलो मुंहिंजो त इस्लामाबाद में मां ऑलरेडी रहां पियो, त मूंखे ॿियो हंधि शिफ्ट थियणु जेको आहे को सूंहे न पियो, ऐं न वरी मूंखे को सपोर्ट पियो करे उहो हर हिसाब सां। त बाक़ी असांजा जेके नौजवान आहिनि त उहे दोस्त जेके आहिनि कराची में, हैदराबाद में या लाड़काने में रही करे बि पास थिया आहिनि, ऐं लाड़काने जे सेंटर मां बि कुझु काफ़ी टाइम जेको आहे टॉप 15 टॉप 10 में स्टूडेंट्स अचनि था पिया। सो इट मेक्स नो डिफरेंस वेदर यू आर लिविंग इन लाड़काना और वेदर यू आर लिविंग इन लाहौर। इन जो को बि जेको आहे असर नथो पए, छो जो CSS जी जर्नी जेका आहे उहा इटसेल्फ जेका आहे जेसिताईं तव्हां हुनखे कंसिस्टेंसी सां सेल्फ स्टडी नथा कयो पिया, त मुंहिंजे ख़्याल में उहा जर्नी तव्हांजी एॾी मीनिंगफुल कंक्लूजन ते नथी पहुचे पई। तो सो इट मेक्स नो डिफरेंस विच सिटी यू आर स्टडिंग इन। राइट।